जेकबाबाद में कुछ ॾींहं अॻु दुकानदार अनिल कुमार खां 30 लख रुपया फुड़ कंदड़ जवाबदार गुलाम हैदर चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फ़हीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद पुलिस कार्रवाई कई आहे जेको आहे त अनीस कुमार जेको दुकानदार सिटी थाणे जे हद लाशारी मौला मां उनखां 3 लख रुपया कैश पैसा उनखां फुर थिया हुया। उन ई जेको आहे बाबति जेको जवाबदार आहे ग़ुलाम हैदर नाले चांडे सां उनखे जेका आहे त SSP जेका टीम जोड़ियल आई पुलिस जेका उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गिरफ़्तार थियल जवाबदार नाले ग़ुलाम हैदर चांडियो उन जेको आहे त अनीस कुमार खां 3 लख रुपया कैश पैसा जेके आहिनि त फुर कया हुया। उन बाबति जॾहिं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त SSP जेकाबाद सैयद सलीम शाह उन पंहिंजी जेका टीम जेका उन जोड़ी हुई त उन टीम जेका आहे त सदर उन सां गॾु पुलिस ऐं सिटी पुलिस उन्हनि जेका गॾिजी जेका उन्हनि कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान जेको आहे त मुख्य जवाबदार जेको ॿुधाए पियो वञे ग़ुलाम हैदर नाले चांडे उनखे जेको आहे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त गिरफ़्तार जेको जवाबदार थियल आहे पुलिस जेका आहे इहो बि ॿुधाए पई त उनखां जेका आहे 10 लख रुपया कैश पैसा बि बरामद जेके आहिनि त थिया आहिनि ऐं हिकु TT पिस्टल बि जेको आहे त हथु जेको आहे त करे जेको आहे वरितो आहे। जॾहिं पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो हलां इन बाबति जेको आहे SSP जेकाबाद जेको आहे त मीडिया खे ॿुधाए पियो त जवाबदार ग़ुलाम हैदर चांडियो जेको आहे त फुर ऐं ॾोहनि में जेको आहे। महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।